तेज हयाती। अहिड़ा वाइदा त मूं अलाए केतिरनि माण्हुनि सां कया आहिनि। माण्हू ऐं शाह ज़मान में फ़र्क़ु आहे। पंगुल मुंहिंजो दिमाग़ त ख़राब थी वियो आहे। बदतमीज़, बदज़बान, तोखे सतरा जी सरदार सां ॻाल्हाइण जी तमीज़ कोन्हे। सरदार साईं, तमीज़ इज़त वारे माण्हू खे हूंदी आहे। अहिड़ा बेइज़ता माण्हू मोचड़े में सिधा हूंदा आहिनि। हाशिम, पंगुल खान खे पेन ॾे त कागज़नि ते सही करे। जेकॾहिं कागज़नि ते सही नथो करे त खेसि गब्बर जेतिरी ज़मीन ॾींदासीं। सही करी थो या दिलावर खे चवां त पंहिंजी आङुर खे तकलीफ़ ॾे। बाबल साईं, वॾो को भाड़ियो हिकिड़े ई दाबे में सही करे ॾिनई। तूं राजुल आहीं? हाँ मासड़, मां राजुल आहियां। जे पक न थी अचई मां कसम खणा। पक थी वई, पर ॿुध, तूं ॾाढी सुहिणी आहीं। बाक़ी अतवारी मासी बसरा न मुंहुं अथसि न मुहाणो अथसि। ॼण गप में लीका निकिता पिया आहिनि। ॾाढी किनी आहे। अहिड़नि किननि खानदाननि में तूं जहिड़ो गुल कीअं टिड़ियो? छो मासड़, मासी भी सदा मलूका आहे। मासी जी अख त ॾिसो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॼण गप में बिलोर पिया आहिनि। बसरा कचे हुजे ता पके मोचा पकी। अच्छा मासी बसरा। खुशी पड़े खुशी। सदको थियस, सदको थियस। देख देख मासी तू वॾी आहे, तू ई त वे न। मां त ऐ अमड़े इहो आ न इखलाक न्याणिन जो। देख खुशामद। मासी तू खुश आहीं, जागता आहीं न? हा अमड़े हा, खुश आहियां। ऐ हाय सालन खां पोइ मोह ॾेखारियो अथई। अमड़ मुंहिंजे लाइ त अॼु ईद जो ॾींहुं आहे। ईद जो ॾींहुं हरी मां सदको वञ। मासी मूंखे बि तव्हांजी ॾाढी सिक लॻी हुई, पर तव्हांखे त ख़बर आहे हालतनि जे करे मुंहिंजो निकिरण ई ॿाहिरि न पियो थिए। बसरी अमड़े काॾे वञी। तव्हां बि त मूंखे धीउ न सम्झो न, त मुंहिंजी का सार संभाल लहो। अरे अमड़े मां छा कयां? मुंहिंजी बि ज़िंदगी ज़िंदगी ठही। इहा ज़ाइफाणी पोती बि मथे ते, मर्दाणी लठ बि कुले। सभु ॿार हिन सिर ते, काॾे वञा? बराबरि मासी। बेका बुआ हीअ मुंहिंजी भाणे जी ठही राजुले। अलाह मूंसां मिलाई आहे। बसरा हिनखे दिलावर वठी आयो आहे। राजुले अमड़ी हे मीरा ऐं दिलावर जेके रस्ते में पर पए कढिया न, इन्हे जी तूं शाहिद आहे। हा इहो बेगा वञ, छोकिरीअ जे लाइ का बोतल बोतल त वठी आ। हा हा वञी थो मोटा। अॼु न वठी ईंदुसि बोतल, बाक़ी कॾहिं वठी ईंदुसि। हनी थो मोटा। तकलीफ़ न कयो। अमड़े कहिड़ी तकलीफ़, न्याणी आ। ॾिठ थोड़ कुपी हुई त का वॾी ॻाल्हि आहे छा? शमीर खान, सरदार शाह ज़मान मुंहिंजे हां ते मुंहुं ॾरियो आहे। हिकु त शेरू ऐं खेरू खे अगवा कराए अथई, ॿियो त मुंहिंजी बेइज़ती कई अथई। मामा हाणे वक़्तु अची वियो त मां पंहिंजे हथ में क्लैशनकॉफ खणा। सभ खां पहिरियां ई खेरू ऐं शेरूअ खे बाज़ेब करायां
पोइ न शाह ज़मान खे ॾिसंदुसि त घणे वीह सवा। शमीर मुंहिंजे सभिनी दोस्तनि खे घुरा ऐं ॿेले जे सभिनी शींहनि खे गॾु कर। असां ॾींहं ॾिठे जो शाह ज़मान ते हमिलो कंदासीं। शाह ज़मान जो ॻोठ बारूद जे धुएं सां कारो करे छॾींदासीं। मामा साईं तूं फिकुर ई न कर। सरदार शाह ज़मान जी चेल भञण लाइ बारूद जी ज़रूरत न आहे। मां मीरा खे खंभे खणी ईंदुसि। पोइ तूं ॾिसजांइ चाचो शाह ज़मान असांखे कीअं थो इलाज करे, कीअं थो मिनतू करे, कीअं थो अची असांजे कदमनि में किरे। मीरा खे अगवा करण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो? मूंखे सरदार शाह ज़मान जो लाश खपे। मामा साईं जेकॾहिं मीरा खे खणी आयासीं न त चाचे शाह ज़मान जी आकड़ मिटीअ में मिली वेंदी। पोइ देर न कर, कुझु बि कर। मां सरदार शाह ज़मान खां इंतकाम वठण थो चाहियां। मामा तूं इहो कमु मूं ते छॾे ॾे। तूं वेठो तमाशो ॾिस। सम्झई कोन सम्झई, सम्झी वेंदी। वो ईअं कर, ॾिसां त शाह ज़मान केतिरे पाणी में आहे। ईअं ई थींदो मामा। हाणे मां वञां थो। शुक्र आहे रेस जो रेसानी ज़िंदा आहे। पोइ जिथे बि हूंदी अलाह कंदो ख़ुशि हूंदी। बोलू छा तूं सूबेदार जी ॻाल्हि खे सच सम्झो वेठो आहीं छा? हा रेस सूबेदार कूड़ छो ॻाल्हाईंदो? बोलो इहो सूबेदार बहादुर खे आज़ाद करण जे लाइ असांखे कूड़ी कहाणी ॿुधायो आहे। बहादुर ने सूबेदार खे पैसा ॾिना हूंदा, रहे तो इहो सूबेदार मोड़ीअ मां नांग उठाए ऐं शमशाद बेगम जो रो झंग मां मिलण। हिननि सवालनि जा जवाब मूंखे केरु ॾींदो? न मोलू न। शमशाद बेगम मरी चुकी आहे। जेकॾहिं शमशाद बेगम ज़िंदा हुजे हा त हूअ मूंसां राब्तो ज़रूर करे हा। हे सभिनी सूबेदार जूं चालाकियूं आहिनि। न रेस ईअं कीअं हूंदो? सूबेदार एॾो वॾो कूड़ छो ॻाल्हाईंदो? मोलू सूबेदार सम्झे थो त मां अकेलो थी वियो आहियां, माज़ूर आहियां, लाचार आहियां। इन करे मां हुनखे कुझु बि न करे सघंदुसि। पर शायदि ने सूबेदार ख़बर ई न आहे। कुराड़ो उठ ॿ कवाट लहंदो आहे। हिन सूबेदार खे त मां ॾींदुसि नामारो ई हिकिड़ो ख़तम। इन पासे त मूं सोचियो ई न हो। रेस जे हुकुम कयो त मां अस्पताल में जांच लही अचां त छा उते शमू आहे या उते रेसाणी आई हुई। को फ़ाइदो न आहे मोलू। मूं जांच कराई आहे। तूं छा थो सम्झ त मां माठ करे वेठो आहियां? न मोलू न, मां जांच कराए रहियो आहियां। हिकु न हिकु ॾींहुं शमशाद बेगम जी मौत जा सभु पर्दा फाश कंदुसि। मां इन बहादुर खाने खे त नामारो ई ॾींदुसि हिकिड़ो ख़तम। रेस तव्हांजे दवाऊं खाइण जो टाइम थी वियो आहे। मां गुलाबीअ खे सॾे अचां त तव्हांखे दवाऊं खाराए। ठीकु आहे, वठी अची। खबरदार साईं दादा फनकारी करण जी कोशिश कई तो पट मारे छॾींदो सही। हलाए गोली दम अथई त मारे ॾेखार न।
अरे साईं दाद खे मारे न तुंहिंजो वस जी ॻाल्हि ई न आहे। हाणे ॿुधा मुंहिंजे कहर खां तोखे केरु बचाईंदो। साईं दाद सोची छा थो? मार अली गुल खे। ॾिसां त तो में केतिरो दम आहे। तव्हां मुंहिंजो रस्तो छो रोकियो आहे? ॻाल्हि न मटा साईं दाद, मार अली गुल खे। अरे वठी सा चार हल अॻिते। जॾहिं मूंखे पाणी नाहे भरणो हूंदो त ॻोठ जूं छोकिरियूं टोरियूं आहिनि, पर अॼु मूंखे पाणी भरणो आहे त ॻोठ खां का छोकिरी अचे ई कोन थी। मां बि अकेली खूह ते पाणी भरण न वेंदसि। ॾिसां मथां अॻिते का सहेली मिली पए। इहो दिलावर पाण सां गॾु स्कूटर ते कहिड़ी रन खे खणी थो अचे? दिलावर बी केर आहीं तूं? शर्म कोन थो अचे? ईअं दिलावर सां मोटरसाइकिल ते वेठी आई? हीरा चुप कर तूं। पहिरियां मां हिन जी हाजल आहियां, पोइ तोसां बि निभरा तूं। अदा दिलावर केर आहे ये रेल? भेण राजुल, हीअ मीरा आहे। पहिरियां तूं ॿुधाए त तूं केर आहीं ऐं छो दिलावर सां मोटरसाइकिल ते वेठी आहीं? मूंखे इहो त ॿुधाए त दिलावर तुंहिंजो थिए छा? मीरा, दिलावर मुंहिंजो कुझु न कुझु थिए। दिलावर सां मुंहिंजो प्यार जो रिश्तो आहे। मीरा खबरदार, खबरदार जो दिलावर जो नालो वठतई। दिलावर सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजो आहे, मुंहिंजो। ऐं दिलावर जे प्यार ते सिर्फ़ मीरा जो हक़ आहे, मीरा जो। जेकॾहिं टियों विच में आयो न त उपट मरी वेंदो। मीरा ये मुंहिंजी भेण आहे, राजुल दिलावर जी भेण। भेण राजुल वेत हल।
अब्बा हाशिम खुश त आहीं न? हाँ मासी खेर लगो पिया तू तो खुश ही न। अब्बा खुश आहियां। इहो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछणी हुई तोखां। हाँ मासी पुछ। अब्बा तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। हाँ मासी कहिड़ी ॻाल्हि आहे? अब्बा इहे मीरा ऐं दिलावर जा उपवाह त तो बि ॿुधा हूंदा। मां बि ॿुधा पहिरियों त मां बि पक न पई कई पर इहो कल्ह मासी सोचे समझी ॻाल्हाए। जेकॾहिं ग़लति ॻाल्हि कई अथई न त पोइ मुंहिंजो नालो बि हाशिम अथई हाशिम। ग़लति ॻाल्हि करण सां मुंहिंजी कहिड़ी बाहि थुल्ही थींदी? माण्हू मिड़ई तुंहिंजे हिन अजाइन दधिकरण तूं था पिया रिजनि तंहिंजे करे को बि साम्हूं चवई कोन थो। ओ अब्बा मां डिॼां थी पई त तुंहिंजी छल पारी न थिए। ईअं न थिए जो सुभाणे हथ मलींदो वते। मां चवां थो सिधी ॻाल्हि कर ये गुज़ार तूं न ॾे। खबरदार जे मुंहिंजी भाइटीअ ते कूड़ो इल्ज़ाम आयो अथई न ईअं उफट मारे छॾींदोसांइ। अब्बा मीरा जे मन में दिलावर जो प्यार मां पाण परखे वतो आहे। मीरा जा पेर सिधा कोन अथई। इहो दिलावर दिलावर बि संगत जो कोझो अथई सुठो माण्हू कोन अथई। 4 ॾींहं वॾी ही हुनजे करे लिहाज़ तो कयां न त इहा ज़बान कपे ऐं कुतनि खे ॾेई छॾिया आहियां। छो त मीरा औरत न पर मर्द आहे। वो मरी त सघे थी पर हुन जा कदम उबता नथा थी सघनि। ऐं दिलावर मुंहिंजो भाउ आहे भाउ। इहा ॻाल्हि ज़हन में रखे छॾ त भाउ भाउ जो दुश्मन कॾहिं बि कोन थींदो। बाक़ी जेको मां हिननि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो इहो कूड़ आहे। तुंहिंजी नज़र त कॾहिं खां वठी ख़राब आहे। ॿियो त तूं पहिरें नंबर जी कुड़ी। इहा ॻाल्हि ॿिए कंहिं सां न कजांइ। जेकॾहिं इहा ॻाल्हि कंहिं ॿिए सां कई अथई त मां इहो विसारे वेहंदुसि त तूं असांजे ॻोठ जी वॾी आई। ईअं हिकिड़े ई चंबे सां चट करे छॾींदोसांइ। तोबा तोबा चङाईअ जो त वक़्तु ई कोन्हे को। जॾहिं मीरा पटको धूड़ कई न पोइ चवंदे त बसरा सची हुई। कचे हुजे या पके बसरा मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया वञी धूड़ पायो। हाली तूं अंध जे घोड़े ते पटको रखो थी मीरा जे मथे ते। दिलावर 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 आखिर तो समझी छो न तो? मुझे जज्बन सां खेड़ी रहियो आहीं। मुझे एहसासन खे मारे रहियो आहीं। मीरा मां समझां थो तूं समझण जी कोशिश कर। तूं चरी थी वई आहीं। हाँ हाँ मां अंधी थी वई आहियां। तुझे इश्क मूंखे अंधो करे छॾियो आहे। ज़ालिम आहीं तूं बेक़दरो आहीं तूं। होश कर मीरा होश कर। अखियुनि तां इश्क जी पट्टी लाहे हिन दुनिया खे हक़ीक़ी नज़र सां ॾिस। छो आई असांजी ज़िंदगी में? मीरा खे तड़पाइण लाइ मीरा खे रोवाइण लाइ न मां अव्हां जी ज़िंदगी में अव्हां खे बचाइण जे लाइ आयो आहियां। कहिड़ो बचंदसि मां? तुंहिंजी इहा बेरुखी हिन मीरा खे त मारे छॾींदी। ऐं तुंहिंजो इहो ज़िद कॾहिं मुंहिंजो सिर खणंदो। अल्लाह न करे चल मुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं बि तोखे लॻी वञनि। मीरा जेको कुझु तूं चाहीं थी न उहो कॾहिं बि कोन थींदो। ज़मीन ऐं आसमान कॾहिं बि हिकु न थी सघनि। मूं त चाहियो थे त दरिया जे किनारनि जी हिकु मख़सूस फ़ासिले ते तोसां गॾु रहां पर हाणे शायदि कॾहिं ईअं न थींदो। तोसां इहो फ़ासिले वारो साथ मां छिनियो थो वञा। अॼु खां पोइ तूं मुंहिंजो कॾहिं बि मुंहुं न ॾिसे। दिलावर दिलावर ईअं न कर। मोटी अच
दिलावर पंहिंजी मीरा खे छॾे न वञ एॾो कहर न कर न त हीअ मीरा मरी वेंदई